जिले काउंसिल खैरपुर जे चेयरमैन नादर शौकत राज पर हिंगोर जा भरसा ॻोठ मोहम्मद खान जामरी ऐं नेक मोहम्मद जामरी पहुची ख़तरनाक बीमारी डिप्थेरिया बीमारी में फोत थियल ॿिनि मासूम ॿारनि आदिल जामरी ऐं अनम जामरी जे वारसनि सां ताज़ियत कई आहे। उन मौक़े ते चेयरमैन नादर शौकत राज पर ॻोठाणनि खां तफ़सील मालूम कया ऐं हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी कराई ऐं चयो त डिप्थेरिया ख़तरनाक बीमारी आहे। इन में मासूम ॿारनि जे फोत थियण ते वॾो ॾुख रसियो आहे। बीमारी के ख़ात्मे तोड़े बीमारी में वरतल ॿारनि जे इलाज लाइ DC खैरपुर तोड़े सिहत खाते जे ज़िम्मेवारनि सां ॻाल्हाईंदसि। हुन चयो त असां अवाम जी ख़िदमत करण खे पंहिंजो फ़र्ज़ सम्झूं था। हिन खां अॻु प्रोफेसर बशीर अहमद जामरी जे चाचे जी वफ़ात ते ताज़ियत पिणु कई। चेयरमैन नादर शौकत राजपर सां गॾु PP अॻवान वली मोहम्मद सहतो UC सेठार जा बाला जो सदर रफ़ीक अहमद सहतो काउंसलर इम्तियाज़ जामरी ऐं ॿिया मौजूदु। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची